दादू में सियासी समाजी तंज़ीमनि ऐं शहरनि पारां महांगाई ऐं केमिकल मिलियल खीर जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुजीबुर रहमान, जावेद अख्तर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त केमिकल मिलियल खीर विकिरो थियण सबबि शहरी कैंसर समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थी रहिया आहिनि। उन्हनि चयो त हथरादू महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे, जन त ज़िले इंतिज़ामिया कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। दादू जे अंदरि हिकिड़ो गैर मयारी ज़हर केमिकल वारो खीर विकिरो थी रहियो आहे, जंहिं सबबि दादू जा शहरी हेपाटाइटिस B/C में कैंसर जहिड़ी मुज़ी मर्द में मुब्तला थी चुका आहिनि। बम किरायो आहे ख़ल्क़े ख़ुदा जे मथां, पर उन सां गॾोगॾु हिन महिल जेका शहर जे अंदरि जेके वापारी आहिनि हथरादू महांगायूं करे हीउ जेको आहे माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। जंहिंमें फूड कंट्रोल अथॉरिटी लादवा लॻी पई आहे, DC दादू लादवा आहे ऐं मार्केट कमेटी बे इन्हनि जो को किरदार अदा न पई करे। असांजो शहरनि जो हिकु सरापा एहतजाज आहे। परसेंट महांगाई थी आहे, टमाटा महांगा, अटो महांगो, अटो जो 40 रुपया हूंदो वो 72 रुपया किलो पे, तो चांवर महंगा, घी महंगो, खंड महंगी, तमाम हर सब्जी 100 खां मथे किलो आहे। महिरबानी करे या महांगाई हथरादू महांगाई ख़त्म कई वञे। अंधेर नगरी लगी पई आहे, अंधेर नगरी चरबर राजा हिन दादू इंतजामिया खे छा इहे ग़रीबनि जूं दाऊं मज़दूरनि जूं आऊं इहे ॿुधण में कोन थियूं अचनि। अॻवाननि मुतालबो कयो त हथरादू महांगाई कंदड़नि ऐं केमिकल खीर विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन शहज़ादो चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध टीवी न्यूज़, दादू।